यूक्रेन जे हारियुनि जो हिकु जोड़ो रूसी मिसाइल सिस्टम चोरी करण जे इल्ज़ाम में मशहूर थी वियो ऐं इन जी वीडियो वायरल थी वई आहे। ट्विटर ते वायरल थियल वीडियो में ॾेखारियो वियो आहे त हू मुबैना तौर ते पंहिंजे वॾे साए रंग जे ट्रैक्टरनि में मिसाइल खे ट्रैक्टर सां ॿधी खणी विया, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थी आहे। फुटेज में ॾेखारियो वियो आहे त हारी फौजी सामान सां ज़रूरतमंद अंदाज़ में भॼी वञी रहिया आहिनि। वीडियो जे कैप्शन में लिखियल आहे त यूक्रेन जा हारी $25 मिलियन जी मालियत जो मिसाइल दफ़ाई निज़ाम चोरी कयो पिया वञनि। वीडियो खे मौक़िक़ अरसलान ज़ोदोसी तरफ़ां पोस्ट कयो वियो हो ऐं यूक्रेन जे MPA लिसिया वासिलेंको तरफ़ां इन खे ॿीहर ट्वीट कयो वियो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।